अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मां कायनात शेख आयाओ यहाँ संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। पाकिस्तान कराची जे नेशनल स्टेडियम में खेडियल पहिरें टेस्ट मैच में ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई छॾी। नौजवान बॉलर नुमान अली 5 रांदीगरनि खे आउट कयो। यासिर शाह बि 4 विकेटियूं हासिल कयूं। क़ौमी टीम 3 विकेटनि जे नुक़सान ते टारगेट पूरो कयो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल की रिपोर्ट वाज़े आहे। हुक्मरान लाॻीतो अवाम आॾो कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म खे रिपोर्ट पाण पढ़णु घुरिजे। PTI अॼु पाकिस्तान जी करप्ट तरीन पार्टी बणिजी चुकी आहे। हिकु वज़ीर खोखर भाइरनि ते इल्ज़ाम लॻाइण शुरू करे छॾिया आहिनि। वज़ीर चवनि था त इमरान खान खां सवाइ सभु चोर आहिनि। नून लीग अॻवाननि शाहिद खाकान अब्बासी ऐं अहसन इक़बाल जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाई। पहिरीं फरवरी खां महांगाई जी मारियल अवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। ज़रियनि मूजिब ओघरा पेट्रोल 12 रुपया ऐं डीज़ल 10 रुपया फ़ी लीटर वाध जी तजवीज़ ॾेई छॾी। ओघरा पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारी समरी पेट्रोलियम वारी वज़ारत ॾांहुं उमाणी वई। सिंध हुकूमत अमेरिकी सहाफ़ी डैनियल पर्ल क़त्ल केस जे जवाबदार उमर शेख जी आज़ादी बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते नज़रसानी जी अपील दाख़िल करे छॾी। नज़रसानी अपील खे बिना देर ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी इस्तदा। नैब गुज़िरियल 10 सालनि दौरान करप्ट माण्हुनि खां 4 खरब 80 अरब 67 करोड़ रुपया वापसि कया। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत सेनेट में लिखत में जवाब जमा कराए छॾियो। जवाब में चयो वियो आहे त नैब रावलपिंडी 10 सालनि में 10 अरब 65 करोड़ रुपया रिकवर कया। नैब लाहौर 10 अरब 89 करोड़ ऐं नैब मुल्तान करप्शन जा 45 करोड़ रुपया वापसि कराया। कराची मां 6 अरब 12 करोड़ रुपयनि जी रिकवरी थी। PIA जे पायलट्स लाइसेंस ब्रांच जे ऑफिसरनि सां मिली भगत करे जाली लाइसेंस ठाराया। लाइसेंस लाइ वरितल इम्तिहान बि जाली हुआ। FIA जाली लाइसेंस जी जांच मुकम्मल करे वरिती। 40 पायलट सिविल एसोसिएशन लाइसेंस ब्रांच जे 8 ऑफिसरनि ऐं हिकु ख़ानगी शख़्स ख़िलाफ़ 3 केस दाख़िल। नून लीग ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट ते बहस लाइ क़ौमी असेंबली में इल्तवा वारी रिथ जमा कराए छॾी। रिथ में चयो वियो आहे त रिपोर्ट मूजिब करप्शन कंदड़ मुल्कनि में पाकिस्तान जो नंबर 117 मां 124 थी वियो आहे। आलमी सतह ते साख खे नुक़सान जे मामले ते मामूल जी कार्रवाई मुअतल करे बिना देर बहस करायो वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो कतर जो दौरो। आर्मी चीफ जूं कतर जे अमीर शेख तमीम बिन हमादुल सानी ऐं सरकारी शख़्सियतुनि सां मुलाक़ातुनि में गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि, दिफ़ाई सिक्योरिटी सहकार ऐं ख़तीअ जी सियासी माहौर ते ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान ऐं कतर दिफ़ाई लाॻापनि खे वधीक मुस्तहकम बणाइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। बख्तावर बीबी आपकी खुशियों में हम सब शामिल हैं। आज जो रंग महफिल का है सबकी चाहत का हासिल है। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी अॼु लाऊं लहंदी। बिलावल हाउस कराची में बख्तावर भुट्टो ज़रदारी ऐं महमूद चौधरी जो निकाह अॼु थी रहियो आहे। निकाह में घोट ऐं कुंवार जा वेझा माइट शिरकत कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त शादी जी तक़रीब में 300 महिमाननि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे।
कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच खिलाफ 5 केसनि मां 3 केसनि जा हतमी दलील मुकम्मल थियण जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। 3 केसनि जो फ़ैसिलो 26 फ़रवरी ते ॿुधायो वेंदो। मुक़ामी अदालत उज़ैर बलोच खे शाहिदियूं न मिलण ते 2 केसनि मां बरी करे छॾियो। शागिर्द अगवार सनाउल्ला चांडियो समेत 6 शागिर्दनि जी लाहौर जी टाउनशिप थाने ते गिरफ़्तारी ज़ाहिर। ड्यूटी अटकाव भंजा धमकियूं ॾियण एसओपी जी भनकड़ी ऐं रोड ब्लॉक करण जो केस दाख़िल। केस में 100 ॼणनि खे नामज़द कर दियो। घोटकी भरिसां घुमेड़ो थाणे जी हद ख़ान मोहम्मद में घरू तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल। जवाबदार रजब उर्फ रज्जू ओठो फ़कीर पंहिंजी ज़ाल हुसना खे मुबैना तौर घुटा ॾेई क़तल कयो। ओस्ता मोहम्मद जी हुसैनाबाद पाड़े में मुड़स हथां ज़ाल क़तल। मोरलक 2 ॾींहं अॻु सोलंगी ऐं ख़ासकेली बिरादरी जी 2 गुरियनि में झेड़े दौरान नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगी जे क़तल वारो मामिलो। पुलिस पारां 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। जवाबदारनि वटां क्लाशनकोफ 4 बंदूकूं ऐं कारतूस पिणु हथ कया विया।